नाज़रीन, मां हाँ होस्ट मोहम्मद सुलेमान आरिजो ऐं अॼु असांजे प्रोग्राम जो गेस्ट आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब जन। पंहिंजे प्रोग्राम हफ़्ते जे मुल्की मंज़रनामे में मौजूदु आहे। अॼु असांजो मौज़ू आहे 27वीं आइनी तरमीम। 27वीं आइनी तरमीम एलीट क्लास ऐं अवाम जी तक़दीर में ज़िल्लत ऐं ख़्वारी उन ते रोशनी विझे। सिंध ऐं हितधणी रज़ा आरी जी तरफ़ां मोहबत आहे। वालेकुम अस्सलाम। ऐं हीअ जेका 27वीं आइनी तरमीम आहे, ईअं सम्झो त ही वन्यूट जी हिकिड़ी बिगड़ियल शिकिल आहे। उहो ॼणो 1956 में जेको पास थियो, हाणे उन में अपोज़िशन उन सॼे मुल्क में मुल्क गीर हड़ताल जो उन में सभु ॾिनो आहे। रहियो सुवालु असांजी पीपुल्स पार्टी, उहा हिन वक़्तु कोलिशन गवर्नमेंट में उन में इतादी आहे। आइनी अदालत में PPI जो को बि इतराज़ कोन आहे ऐं आर्मी जेका तरमीम आहे उन खे बि पीपुल्स पार्टी वटि को बि उन वटि एतिराज़ कोन आहे। ऐं हुन जो जेको एतिराज़ आहे उहो वॾे में वॾो उहो आहे NFC अवार्ड ते। बाक़ी मथियां जेके हुन जा आहिनि 27वीं तरमीम आहे, उहा हुन सां सहकार कंदी ऐं उहो हुन ते गवर्नमेंट सां गॾु आहे। सर, जेकी 27वीं आइनी तरमीम जो टाइटल उहो छा आहे? ऐं हिन 27वीं आइनी तरमीम जेको टाइटल आहे उहो आहे फील्ड मार्शल जेको आहे असांजे मुल्क जो, उहो ताहयात रहंदो ऐं हिन रियासत में उन जो मुस्तक़िल उहिदो हूंदो। अच्छा। ऐं हुन जी मुक़ररी ऐं हुन जो जेको तरीक़ेकार आहे उहो हुन तरमीम में हूंदो। ऐं ॿियो हिन में आहे त तालीम आबादी जी वज़ारतुनि खे वफ़ाक़ में वापसि कयो वेंदो ऐं हर सूबो 3 सूबनि में विरहाइणु ऐं जाग्राफी जेका हुननि जी सूबनि जी बेहक आहे उन खे फेरफार में आंदो वेंदो ऐं इलेक्शन जे तरीक़ेकार में नए सिरे उन जो जाइज़ो वरितो वेंदो। हिन बिल खे राति सेनेट जो इजलास हुयो, उहो बिल पहिरियों वफ़ाक़ी कैबिनेट इजलास में हुनखे आंदो वियो। वीडियो लिंक में शहबाज शरीफ़ उते हुन में ख़िताब कयो। उन खां पोइ मंज़ूर थी आयो राति सेनेट में ऐं सेनेट हुनखे जेका कानूनारी वज़ारत आहे उनखे स्टैंडिंग कमेटी चइबो आहे ऐं उहो मसौदो उन जे हवाले सेनेट ॾेई छॾियो आहे। उहो गौर फ़िक्र करे पोइ इहो वरी इजलास में ईंदो। फ़िलहाल सेनेट जो इजलास जो अचर ताईं जेको आहे मुलतवी कयो आहे ऐं पोइ वरी उन ते बहस थींदो। जेके उतां जा मेंबर आहिनि उहे उन ते बहस करे ऐं पोइ उनखे पास कंदा। सर, NFC लोकल बॉडी इंतज़ामी मैजिस्ट्रेट तरमीम साम्हूं न आंदी आहे, उनजे लाइ तव्हां छा चओ? उन में PPI खे पीपुल्स पार्टी खे वॾो एतिराज़ हुयो। हाणे ही जॾहिं हुन में आयो उन में जेको आहे NFC जो जेको तरीक़ेकार आहे ऐं मैजिस्ट्रेट जा जेके इख्तियारात हुया उन खे फ़िलहाल हुन में न आंदो आहे। अच्छा। हाणे NFC खे आणण जो हुननि जो जेको मक़सदु आहे ऐं उनखे तरमीम करण जो उहो इहो आहे त ही मुल्क मुआशी तौर ॾेवाले तरफ़ वञी रहियो आहे ऐं वफ़ाक़ वटि पैसा कोन आहिनि, जे आहिनि बि घटि आहिनि ऐं आइनी तरमीम खां पोइ सूबा खे NFC अवार्ड में जेको शेयर मिलंदो उहो लॻभॻि 56% मिलंदो ऐं
बाक़ी खणंदो वफ़ाक़। हाणे उन खे जेको आहे सो कुझु पैसा वफ़ाक़ पाण ॾे शेयर मां शिफ्ट करणु थो चाहे। हाणे उन ते हिन 27वीं तरमीम में हिननि इहा शइ उते जेको आहे उन पहिरियों आंदी हुई, पर अपोज़िशन ऐं पीपुल्स पार्टीअ जी अपोज़िशन जो मक़सदु इहा आहे, मौलाना फज़लुर रहमान हुयो, ANP आहे ऐं पीपुल्स पार्टी आहे ऐं कुझु ॿिए हुन सां इत्तेहादी जमातूं उन्हनि ॼण हुन ते एतिराज़ कया जेके हिननि सां कोलेशन गवर्नमेंट हुई, ऐं उन खे फ़िलहालु हिननि जेको आहे सो हाली इन खे वापसि कयो। हाणे इन खे पूरा करण लाइ या वापसि करण जे लाइ वरी उहो ॿिए तरीक़े सां वरी सोचींदा, कटो ऐं पैसनि जो इहो साॻियो वरी सूबनि ते लागू थींदो। पोइ उहो उन में कुझु वक़्तु देरि लॻंदी ऐं ॿिए तरीक़े सां उहो सोचे ऐं सम्झी ऐं उहो असांखे उन में ज़रूरी न आहे त उनखे NLC जो हुन मां नालो ॾेई कटो हलनि, बहरहाल उहो ॿिए तरीक़े सां उन्हनि वटि घणा आहिनि ऐं उन में उहो पंहिंजी कोशिशि करे ऐं असांखे जेको आहे उन में जेके सूबनि जूं आहिनि शेयर उनखे घटाए सघनि था। सर हिकु सवाल तव्हां खां तालीम सां रिलेटेड आहे त तालीम जे आर्टिकल 245 में तरमीम करे वफ़ाक़ उनखे बि पंहिंजे कंट्रोल में करणु चाहे थो, उन नुक़्ते जे लाइ तव्हां कहिड़ी वज़ाहत कंदो? ही मुल्क हिकिड़ी फेडरेशन आहे, दुनिया में लॻभॻि 28 मुल्कनि जी फेडरेशन आहे। हाणे उते अमेरिका आहे या असांजो पाड़ेसरी मुल्क भारत आहे, उते जेके रियासतूं आहिनि उहा तालीम उन्हनि वटि जेको आहे सो उन्हनि रियासतुनि वटि हूंदी आहे ऐं वफ़ाक़ वटि कुझु हूंदा आहिनि उन में फेडरेशन में, जंहिंमें जेको आहे सो खाद्या हूंदी आहे, करंसी हूंदी आहे ऐं कुझु ॿिए हुन में जेके हूंदा आहिनि उन में जेका मेन शइ हूंदी आहे उहे उतां जूं जेके रियासतूं हूंदियूं आहिनि या उन्हनि जूं जेके प्राविंस हूंदा आहिनि, तालीम उन्हनि वटि हूंदी आहे। ही आर्टिकल 245 तहत 27वीं आईनी तरमीम करे ऐं हे मुंतक़िल कनि था वरी हे वफ़ाक़ खे। हाणे जीअं यूनिवर्सिटियूं आहिनि, हाणे इहे अॻु में वफ़ाक़ हूंदियूं, वरी पोइ 18 तरमीम खे हे वरी सूबा जेको आहे सो उन्हनि खे ॾेई छॾनि। हाणे उहे उन्हनि सूबनि वटि खसे ही वफ़ाक़ वेंदियूं ऐं हो पंहिंजो उन में जेको मुकमल तौर हुनजो निसाब आहे उहो पंहिंजो हो तरतीब कंदा। इहा कोशिशि पुराणे दौर में जेको आहे सो इमरान ख़ान बि कई, पर उहो बि उन ते अमल न थी सघियो ऐं हे इन तरमीम जे थ्रू वरी ॿीहर को सोचे रहिया। अच्छा सर, हिन नुक़्ते ते रोशनी विझंदा त 2010 में मंज़ूर थियल जेका 18 तरमीम आहे उहा छा आहे? सर 2010 में 18 तरमीम आई, उनखे असेंबली 1/3 जे बुनियाद ते उनखे पास कयो, उहो कानून थी वियो। हाणे उन जो जेको 18 तरमीम जो चेयरमैन हो उहो पीपुल्स पार्टीअ जो उहो रज़ा रबानी हुयो। उन सॼी महिनत करे ऐं इहो जेको आहे सो बिल असेंबलीअ में अक्सरियत सां पास करायो ऐं हिन इन 18 तरमीम जे करे सूबा काफ़ी उहो बहितर थी विया ऐं हुननि चङी ख़ासी तरक़ी बि कई ऐं ताज़ो उन में राणा सनाअल्लाह जो ख़्यालु आहे त 18 तरमीम खे असां सिधो कंदासीं। उनखे उहो पसंदि नथा कनि ऐं उनखे वार करे ऐं उनखे उन जेको रूह आहे 18 तरमीम में आईनी उनखे उहो ख़तमु करणु था चाहिनि ऐं उन आइन में 18 तरमीम में लॻभॻि अधो क़ाबिरी सूबाई ख़ुदमुख्तियारी हुई ऐं जेके मैदनियात आहे उहे बि सूबनि ते शिफ्ट थी विया।
सर जीअं तव्हां वज़ाहत कई त हीउ जेको मुल्क आहे उहो फेडरेशन सां ठहियलु आहे, सूबनि जे गॾिजी करे हिकिड़ी गॾु थियण जे करे ठहियो आहे। त हर सूबे वटि मुख़्तलिफ़ वसाइल आहिनि, पर हींअर जेका कोशिशि थी रही आहे उन ते थोरो रोशनी विझो त जेके क़ौमी वसीलनि ते मर्कज़ जो जेको कब्ज़ो आहे उहो मतिलबु कहिड़े नुक़्ते निगाह खां उन जी कोशिशि उहा जारी आहे। हर सूबे वटि सिंध हुजे, पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे, KP हुजे, उन वटि पंहिंजा मैदनियात या सोर्सिस आहिनि। उन में कुदरती तौर घणे में घणा जेका मैदनियात या सोर्सिस आहिनि, पहिरें नंबर ते सिंध खे आहिनि, ॿिए नंबर ते बलूचिस्तान खे आहिनि, ऐं टे नंबर ते KP खे आहिनि, ऐं पंजाब खे जेके मैदनियात या सोर्सिस आहिनि उहे तमामु घटि आहिनि। हुननि वटि ज़मीन घणी आहे जंहिं ते एग्रीकल्चर थींदो आहे, बाक़ी जेके कुदरती जेके मैदनियात या वसाइल आहिनि उहे पंजाब वटि घटि आहिनि। हाणे उन खे हे जेको आहे सो अर्ली तरमीम जेका थी उन जा जेके सोर्सिस आहे मैदनियात जा, उन जा मालिक उहे कंट्रोल सूबनि वटि हुया। हाणे उहे तरमीम करे ऐं हो मर्कज़ पंहिंजे हवाले करणु थो चाहे। उन में वसीलनि में पाणी आहे, ज़मीन आहे, ऐं काफ़ी उन में मैदनियात आहे, गैस आहे, पेट्रोल आहे, समुंड आहिनि, जबल आहिनि, ऐं समुंड जे जेका असांजी एरिया आहे उन जी जेका ज़मीन आहे उन जी दुनिया में हाणे उन जी वॾी कशिश थी आहे, ऐं उहो वॾनि अर्बन में उहो उन्हनि जो विकिरो थींदो आहे। उते हिकिड़ी कारखाना लॻंदा आहिनि, फैक्ट्रियूं लॻंदियूं आहिनि, ऐं उते वॾा वॾा सुठे जेको आहे सो बंगला ठहंदा आहिनि, फ्लैट ठहंदा आहिनि। हाणे उहे जेके वसाइल आहिनि उहे वफ़ाक़ पंहिंजी कंट्रोल में, जंहिंमें असांजो थर जो कोयलो आहे ऐं कारूंजल जबल आहे। हाणे कारूंजल जबल लाइ हिकिड़ो अंग्रेज़ सियात हुजे त आउं दुनिया जी फितरत घुमियोसि। जॾहिं आउं कारूंजल जे हुस्न जे देवीअ खे ॾिठमि त सॼी दुनिया जी जेका फितरत आहे उहो विसरी वई। हाणे इहा आहे उहा आहे थर जे जेको आहे बेल्ट में कारूंजल। हाणे उहा बि उन में कटाई शुरू थी रहिया, ऐं आसे आसे उनखे सॼो इहो उनखे जेकी पंहिंजा माफ़िया आहे, ठेकेदार आहिनि, ऐं जेको आहे उहे उनखे कटे उनखे जेका फितरती सूंह आहे उहा उनजी ख़तमु करे छॾींदा, ऐं ईंदड़ वक़्त में ॼण उते जबल रहंदो ई न। हाणे अहिड़े नमूने सां हुननि जूं कोशिशूं आहिनि। या बलोचिस्तान में उते जेको आहे सो किन काफ़ी हंधनि ते सोन थो निकिरे, किथे जेको आहे सो उन वटि कापर आहे, स्पम आहे, ऐं हुननि वटि जेको आहे सो बहितरीन क़िस्मनि जी मार्बल आहे, ऐं हेॾे सुई गैस आहे। हाणे इहे जेके सोर्सिस आहिनि इहे हिन तरमीम करे ऐं हो वफ़ाक़ पंहिंजे कंट्रोल में आणणु थो चाहे। ऐं जेको अॻु में मूं चयो त हीअ हल्की फुल्की वञूट वारी शिकिल आहे, ऐं उन में जेको आहे सो पोइ असांजी जेके हिते अपोज़िशन पार्टियूं आहिनि सिंध में, कॉन्फ्रेंस आहिनि, लायर्स आहिनि, दानिश्वर आहिनि, उन्हनि अॼु खां उन ते एतिजाज जा ऐलान करे चुका आहिनि, ऐं कल्ह बि मुख़्तलिफ़ हंधनि सिंध में इन लाइ एतिजाज माण्हू, औरतूं, ॿार हिन में निकिता आहिनि, ऐं हुननि खे ॾाढो बैनर आहिनि, नारा आहिनि त इहे असांखे कारा कानून वापसि ॾियो ऐं असांखे महिरबानी, थैंक यू।